चाची, रबन जेकॾहिं कमाल खान खे सज़ा नथो ॾे ऐं उनखे ईअं ई आज़ाद छॾे थो त पोइ पक ॼाणियो असां ख़ुशि रही कोन सघंदासीं। जेकॾहिं शुरूअ में ई कमाल खान खे गोली हणी छॾिया न त रेस वॾो विच में न अचे हा ऐं न ई कमाल खान आज़ाद थिया। अम्मा मता उन में भलाई हुजे। चाची, हिकु ज़ालिम खे असां आज़ाद करे छूट ॾियूं पिया ऐं तूं चवीं थी त इन में का भलाई हूंदी? कमाल खान सां पठाणी जी ज़िंदगी जुड़ियल आहे। हाणे जेकॾहिं राणे जो खून बख़्श करे कमाल खे माफ़ी ॾियूं था उहो बि त पठाणी जे करे, छो त कमाल जी मिल्कियत पोइ पठाणी जे नाले थी वेंदी। पर मुड़ुस खां सवाइ छा हू अकेले सिर ज़िंदगी गुज़ारे सघंदी? चाचा, कमाल खान ज़ालिम आहे। तव्हां भले उनखे राणे जो खून माफ़ करे छॾियो पर कोई बि उहो सुधरण वारो नाहे। न सुधरियो न त पोइ चवंदुसि रबन खे हणंदुसि सिधी बंदूक। पर रबन खे कमाल खान अहिड़ो मौक़ो कॾहिं बि कोन ॾींदो। बहितर इहो ई आहे त रबन कमाल खान खे गोली हणी उनजो लाश रैस जे हवाले करे छॾी। माण्हुनि खे मारण ऐं उन्हनि जा लाश किराइण ज़ालिमनि जो कमु हूंदो आहे। ऐं तोखे त ख़बर आहे रबन ज़ालिम नाहे। चाची, रबन कंहिं बेगुनाह खे नथो मारे पर हिकु ज़ालिम खे थो मारे। बहितर इहो आहे त उनखे माफ़ करे छॾिजे। चाचा, तव्हां सभु कमाल खान खे भल माफ़ करे छॾियो पर मां उनखे कॾहिं बि माफ़ कोन कंदसि। जेकॾहिं तो कमाल खान खे न माफ़ कयो न त रबन बि हुनखे कॾहिं माफ़ न कंदो। चाची, मां बि इहो ई चाहियां थी त रबन कमाल खान खे माफ़ न करे बल्कि उनखे सज़ा ॾे पूरो करे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।